रायपुर डहकी शहर में हारी कमेटी के अगवान कामरेड मांधल शरज न्याणी ज़रकाशर के घर में मोटरसाइकिल और सामान चोरी थियण वारे अमल खिलाफ हारी कमेटी के मरकजी सदर मीर मुनव्वर टालपुर की अगवानी में टालपुर हाउस का प्रेस क्लब खैपुर तक एहतजाजी मुजाहरो किया वियो। डहकी पुलिस खिलाफ नारेबाजी कई वई। मौके ते मुजाहरे के खिताब कंदे मीर मुनव्वर टालपुर हारी कमेटी के मरकजी सदर मीर मुनव्वर टालपुर आशिक अली बंचो त डहकी पुलिस मुकम्मल तौर ते नाकाम थी वई आहे। डहकी शहर में धाड़ा फुरू ऐं चोरियूं रोज़ जो मामूल आहिनि। पुलिस ॾोहारियुनि सां भिट बणियल आहे। हिन जो त जेकर ॿिनि ॾींहं अंदरि ज़रकाशर जे थियल चोरी वापसि न थी त ईद खां पोइ सॼी सिंध में हारी कमेटी जा अॻवान डहकी पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।